अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां वञी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, अॼु प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं सुप्रीम कोर्ट पारां जोड़ियल उन अदालती कमीशन जे हवाले सां जंहिं पाणी बाबति इहा रिपोर्ट ॾिनी आहे त सॼी सिंध में जेको पाणी आवाम खे मुहैया कयो वञे थो उन में गटरनि जो गंदो पाणी मिलियल हुजे थो। न रुॻो इहो पर जिथां जिथां आवाम खे पीअण जो साफ़ पाणी मुहैया कयो वञे थो उन में सेवरेज, ड्रेनेज ऐं गटरनि जो वेस्टेज मिलियल हुजे थो। इन्हनि समूरे पाणी जी जेके लाइनूं आहिनि उन्हनि में गटरनि जो गंदे पाणी जूं लाइनूं पिणु मिलियल हुजनि थियूं ऐं उहो ई पाणी आवाम वापराए थो। न रुॻो एतिरो पर शहर जे अस्पतालनि जो फज़लो, कोस घरनि जो गंदु, फैक्ट्रियुनि जो जेको कचिरो आहे उहो ई शहर जो समूरो किन पिणु उन्हनि ई पाणिनि में छोड़ कयो वञे थो। इन जा बाक़ाइदा फुटेजिस बि मीडिया जे साम्हूं अची चुका आहिनि ऐं इहा ज़मीनी हक़ीक़त आहे, अथेंटिक रिपोर्ट आहे जंहिंखे अदालती कमीशन जी इन रिपोर्ट खे कंहिं बि तरह रद्द नथो करे सघे। सुप्रीम हाई कोर्ट में इन केस जी ॿुधणी पिणु थी रही आहे। किने पाणी जे वाहिपे सां आवाम में केतिरियूं बीमारियूं फैलिजी वियूं आहिनि। सखर, शिकारपुर, लाड़काणो, कराची, हैदराबाद, इहे जेके मेगा सिटी आहिनि इन्हनि में पिणु इहा सूरत हाल आहे जो लखनि खां वधीक हेपेटाइटिस जे मरीज़नि जो अंगु आहे जेको साम्हूं अची चुको आहे। नेगलेरिया या मुख़्तलिफ़ जेके बीमारियूं आहिनि इन पाणी जे वापराइण सबबि आवाम खे लागू थियनि थियूं। अॼु जे प्रोग्राम में पिणु इन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। अदालती कमीशन इहो हुकुम ॾिनो हुयो त फौरी तौर ते किने पाणी जूं जेके लाइनूं आहिनि जेके उन साफ़ पाणी में वाहन में दरियाउनि में छोड़ कयूं वञनि थियूं उहो लाइनूं उहे कनेक्शन फौरी तौर बंदि कया वञनि। इन ते केतिरो अमल थी सघियो आहे, छा सूरत हाल आहे, शहरियुनि जो छा चवणु आहे, इन बाबति हिन वक़्तु असांखे वीडियो कॉल ते जॉइन कयो आहे सखर मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मुश्ताक टांवरी। मुश्ताक, सखर में तोड़े जो तमामु घणी ख़राबु सूरत हाल असांजे साम्हूं अची चुकी आहे। उन बावजूदि सखर में हिकिड़ो त पीअण जो पाणी अणलभ आहे, महांगो आहे, पैसनि ते विकिरो थिए थो। ॿियो ड्रेनेज या पीअण जे पाणी जे हवाले सां छा सूरत हाल आहे? सभिनि सिंध जो टियों नंबर वॾो शहर ऐं सिंधु दरिया जे किनारे ते आबाद हुजण बावजूदि सखर जे माण्हुनि जी बदकिस्मती इहा आहे त हुननि जो जेको सभिनी खां पुराणो मसइलो आहे, सभिनी खां बुनियादी मसइलो आहे पीअण जे पाणी वारो मसइलो, उहो अञा ताईं हल न थी सघियो आहे। सखर शहर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा जंहिंमें नओं पिंड, नओं ॻोठ, साइट एरिया, गोलीमार, लोकल बोर्ड, पुराणो सखर, चूना भट्ठा ऐं ॿिया केतिरा इलाइक़ा अची वञनि था त उन्हनि इलाइक़नि में ॿाहिरो ई इहो मसइलो हूंदो आहे त उते पीअण जो पाणी दस्तियाब न हूंदो आहे। ऐं ख़ुशकिस्मती सां जॾहिं हिन इलाइक़नि में पाणी जेको आहे उहो पहुचंदो आहे त उहो पाणी अहिड़ो न हूंदो आहे जंहिंखे इस्तेमालु करे सघिजे। मेरो गदिलो ऐं धप वारो पाणी जेको आहे उहो शहरनि खे पीअण जे लाइ ॾिनो पियो वञे ऐं सखर जा शहरी जेके आहिनि उहो मुज़र सिहत लाइ ख़तरनाक पाणी जेको आहे उहो वापराए रहिया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु अरसो ई जेको आहे हिकु रिपोर्ट में इहो इंकशाफ़ कयो वियो हो त सखर जे पाणीअ में जेको आहे हेपाटाइटिस बी ऐं सी जा जेके आहिनि उहे जरासीम जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि, जंहिंजे लाइ हुकूमत जेको आहे जांच जो बि ऐलान कयो पर उन जांच जो नतीजो अञा ताईं नाहे निकिरी सघियो। उन शइ जो मुख्य कारण इन शइ खे ॼाणायो वियो हुयो त सखर शहर जे ड्रेनेज जो पाणी आहे या ड्रेनेज जो जेको निज़ाम आहे उहो सिंधु दरिया सां तालुक़ु रखे थो। सॼे शहर जो जेको आहे गंदो पाणी उहो दरिया में निकाल कयो वञे थो। सिंधु दरिया जे वाटर पंप्स जे भरिसां ई जेको आहे उनजे निकाल जे निज़ाम वारा पंप्स लॻाया विया आहिनि, जंहिंजे करे जेको आहे सखर शहर खे मिलंदड़ पाणी जेको आहे उन में गटर जो पाणी ऐं गंदो पाणी मिलण जो जेको आहे उहा ॻाल्हि अञा थी चए। ताज़ो ई सुप्रीम कोर्ट जी जुडिशल कमीशन बि इन हवाले सां सखर शहर जो दौरो कयो हो। उन वाटर पंप वारे इलाइक़े में वञी, वाटर वर्क्स वारे इलाइक़े में वञी इन ॻाल्हि जो जाइज़ो वरितो जिते सखर शहर जे ड्रेनेज जो जेको आहे सॼो पाणी जेको आहे सिंधु दरिया में मुंतक़िल थी रहियो, सिंधु दरिया में करे रहियो हो। ऐं हींअर जॾहिं नौतार वारा ॾींहं आहिनि त सिंधु दरिया में पाणीअ जी जेका आहे उहा सतह जेका घटिजी चुकी आहे। हींअर जेको आहे सिंधु दरिया में पाणी मौजूदु न आहे। उहो साॻियो ई गटरनि वारो पाणी जेको आहे रिफाइन करण खां सवाइ सखर जे शहरनि खे पीअण लाइ ॾिनो पियो वञे। हींअर बि तव्हां जेको आहे पाणीअ जो ई गिलास खणी या पाणीअ जी बोतल खणी उनखे पी ॾिसंदो त उन मां तव्हांखे जेको आहे बदबू जेका आहे उहा ईंदी ऐं पाणीअ जी क्वालिटी बि अहिड़ी न हूंदी जेको आहे उहो इंसानु जेको आहे वापराए सघे। सिहत जे लाइ ख़तरनाक पाणी जेको आहे उहो सखर जे शहरनि खे ॾिनो पियो वञे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 2011 ऐं 12 खां वठी सखर शहर में पीअण जे पाणीअ जो निज़ाम जेको आहे उहो निसासिक जे हवाले ऐं निसासिक सां जॾहिं मुआदो कयो वियो हुयो त उन में इहा शामिलु कई वई हुई त सखर जे शहरनि खे पीअण जे लाइ साफ़ पाणी मुहैया कयो वेंदो ऐं म्यूनिसिपल अथॉरिटीज़ पारां जेको पाणी जो निज़ाम आहे ऐं पीअण जे पाणी जो निज़ाम आहे
चेक कयो वेंदो ऐं उन में बहितरियूं आंदियूं वेंदियूं। पर हींअर जेको आहे 5 साल गुज़रण बावजूद बि जेको आहे उन में का जेका आहे बहितरी न अची सघी आहे। सखर जे शहर जो पाणीअ जो निज़ाम उहो जीअं जो तीअं आहे। निसासिक जेका 60 करोड़ रुपया माहवार जेको आहे इन ते ख़र्च करण जी दावा करे रही आहे, पर पीअण जे पाणी जो निज़ाम जेको आहे उहो अञा ताईं न सुधरी सघियो आहे। घटि जो पाणी जेको आहे उहो सिधो सिंधु दरिया में छोड़ करे थो ऐं सिंधु दरिया में ई वाटर वर्क्स जी जेका आहे पाणी पीअण जे पाणी हासिलु करण वारी जेका मशीनूं लॻल आहिनि, उते जेको आहे उन्हनि जे वसीले ई पाणी जेको आहे उहो सखर जे शहरनि खे मुहैया कयो थो वञे। पर उहो पाणी जेको आहे न रिफाइन कयो वञे, न ई उनखे साफ़ु करण जे लाइ को जेको आहे निज़ाम लागू कयो वियो आहे। ज़रियनि इहो बि इंकशाफ़ कयो आहे त सखर शहर जे पीअण जे पाणीअ खे साफ़ु करण लाइ जेका फिटकी ऐं ब्लीचिंग पाउडर जेको आहे उहो इस्तेमालु कयो वेंदो आहे। त उहो जेको आहे कुझु मुनाफ़ेख़ोर माण्हू, कुझु जेके आहिनि शहर जे माण्हुनि सां जेको आहे प्यार न रखंदड़ माण्हू, उहे विकिरो करे चवनि था ऐं पाणी खे जेको आहे उहो रिफाइन जेको आहे नथो कयो वञे। ऐं सखर जा शहरी जेके आहिनि उन सूरत हाल में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। गंदो पाणी मिली रहियो आहे जेको पाणी कंहिं बि हवाले सां जेको आहे उहो इस्तेमालु करण जहिड़ो न हूंदो आहे। गदलो मेरो ऐं बदबूदार पाणी जेको आहे सखर जा शहरी पीअण ते मजबूर आहिनि। सुप्रीम कोर्ट जी जुडिशल कमीशन में जॾहिं इन ॻाल्हि जो जाइज़ो वरितो वियो हुयो ऐं सिंध हाई कोर्ट सखर बेंच में इन हवाले सां ॿुधणी बि कई वई हुई, त उते जेको आहे सखर जे मेयर इहो वाइदो कयो हो त पीअण जे पाणी जी जेका क्वालिटी आहे उनखे बहितर बणायो वेंदो। पर अञा ताईं जेको आहे उन बाबति जेका हिकु क़दम बि अॻिते खयो वियो आहे। ऐं पाणीअ जे फराहमी वारी सूरत हाल जीअं तीअं आहे ऐं सखर जे शहरनि खे अञा ताईं जेको आहे उहो बदबूदार पाणी मुहैया कयो पियो वञे। महिरबानी मुश्ताक तव्हांजी नाज़रीन। सखर मां मुश्ताक टावरी असांखे वीडियो कॉल ते जॉइन कयो। सिंध जो 3 नंबर वॾो शहर सखर, जिते जी सूरत हाल तव्हां ॾिठी। निसासिक जे हवाले इहे इंतज़ाम थियल आहे, उन बावजूद सखर शहर जो ॿेड़ो ॿुॾल लॻो पियो आहे। साॻी सूरत हाल असांखे सिंध जे ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि में पिणु नज़र अचे थी। कोटड़ी मां असांखे वीडियो कॉल ते जॉइन कयो आहे इस्माइल बारी जो। यादि रहे त कोटड़ी में ट्रीटमेंट प्लांट 90 करोड़ रुपयनि जी लागत सां उते लॻायो वियो हो, जेको पिणु अदालती कमीशन में जेका रिपोर्ट साम्हूं आई त उहो उते नाकारा बणियल हो। बाक़ाइदा फील्ड में वञी करे अदालती कमीशन इहे रिपोर्टूं असांखे ॾेखारियूं, ॿुधायूं, जिन खे कंहिं बि रीत नज़रअंदाज़ नथो करे सघे। सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त बल्दियात वारे सूबाई वज़ीर जो तालुक़ पिणु हैदराबाद में। जी इस्माइल जी, सभिनि कोटड़ीअ में ऐं जामशोरे ज़िले में बि जेको सो गंदो पाणी जे जा छोड़ जेके आहिनि से मुख़्तलिफ़ केबी फीडर में था पवनि। उन में जेको कोटड़ीअ में साइट एरिया जे जेको 100 खां मथे फैक्ट्रियूं आहिनि, उन्हनि जो केमिकल वारो पाणी जेको सो ट्रीटमेंट प्लांट जेको 90 करोड़ जी लागत सां ठहियो हो, उनजो जेको सो गैरफाल आहे ऐं उहो जेको पाणी आहे उहो केबी फीडर में पए थो। उन खां अलावा साइट कोटड़ीअ जे 3 लख खां वधीक आबादी ऐं TB हॉस्पिटल जो पाणी बि जेको आहे सो उहो बि हिते हिन में केबी फीडर में पए थो ऐं उहो छोड़ जेको आहे सो वञी किंजर ढंढ ते थो पए ऐं किंजर खां पोइ वरी उहो पाणी जेको सो कराची वासियुनि खे किरोड़े माण्हू उहो पाणी वापराइनि था। हिन महिल असीं साइड कोटड़ीअ में बीठल आहियूं। साइड कोटड़ीअ में जेको सो एनवायरमेंट डिपार्टमेंट आहे उनजो डिप्टी डायरेक्टर हिते पहुतल आहे। मुख़्तलिफ़ हिते जूं फैक्ट्रियूं हुन विज़िट कयूं आहिनि ऐं कुझु फैक्ट्रियूं सील बि कयूं आहिनि। त उनखां पुछूं त जेके हिननि ट्रीटमेंट प्लांट जेके हिननि फैक्ट्रियुनि में आहिनि ऐं इन्वायरमेंट जे हवाले सां कहिड़ा हिते हिननि फैक्ट्रियुनि में जेके आहिनि से इक़्तिदाम खया आहिनि। सही, तव्हां डिप्टी डायरेक्टर आहियो, हिननि फैक्ट्रियुनि में तव्हां अॼु जेको सो बसि फैक्ट्रियूं सील बि कयूं आहिनि ऐं उनखां अलावा हिननि जेके कंपनियूं आहिनि ऐं उहे केबी फीडर ॾे छोड़ कनि थियूं पाणी उहो गंदो केमिकल वारो, उन सां कई मर्ज़ उभरनि था। तव्हां छा पिया कयो हिन महिल? साईं, इन्वायरमेंट प्रोटेक्शन एजेंसी जेके आहिनि प्रॉपर तरीक़े सां पंहिंजो कमु करे पई ऐं अकॉर्डिंगली लॉ तव्हांखे ख़बर सिंध इन्वायरमेंटल प्रोटेक्शन एक्ट 2014 जे तहत जेके आहिनि असां हीअ कार्रवाई कई आहे। उन जा रूल्स रेगुलेशन जेके आहिनि डिफाइन थियल आहिनि। अॼु असांजो जेको हीअ एक्शन हुयो, असां मुख़्तलिफ़ टाइमनि ते जेके आहिनि 3 सालनि खां वठी जेके आहिनि इन्हनि इंडस्ट्रीज़ खे जेके आहिनि नोटिस ॾींदा रहिया आहियूं फॉर द कंप्लाइंस ऑफ द एक्ट। जेके आहिनि जिन फैक्ट्रियुनि जे अंदरि ट्रीटमेंट प्लांट्स कोन्हे को या जिन जे अंदरि अगरि ट्रीटमेंट प्लांट्स लॻियल आहे
त उन जी एफिशिएंसी खे बि असां चेक कयूं पिया। ही तव्हां ॾिठो हिननि जा बेसिकली 4 इश्यूज़ हूंदा आहिनि। हिकिड़ो नंबर 1 ते जेको हिन जो अनट्रीटेड वेस्ट वाटर आहे, जेको पाणी जेको जनरेट थिए थो इंडस्ट्री मां। नंबर 2 जेको आहे हिन जो सॉलिड वेस्ट जेका आहिनि जनरेट थिए पियो। नंबर 3 एयर पॉल्यूशन यानी फ़ज़ाई पॉल्यूशन जेके आहिनि। नंबर 4 ते जेके आहे नॉइज़ पॉल्यूशन जेके आहिनि। इन सां रिलेटेड असां केतिरा टाइम हिननि खे नोटिस सर्व कया ऐं इन्हनि खे पर्सनल हियरिंग जी असां अपॉर्चुनिटी ॾिनीसीं त तव्हां पंहिंजी शयुनि खे जेके आहिनि ठीकु कयो। ऐं हिननि जो जेको ज़हरीलो पाणी आहे तव्हांखे ख़बर आहे त जेके आहिनि डायरेक्टली ऑक्सीडेशन प्लांट जे थ्रू जेके आहिनि डिस्पोज ऑफ थिए पियो केबी फीडर जे अंदरि जेके आहिनि। हाणे मां तव्हांखे ट्रांसफार्म जा जेके यूनिट आहिनि तव्हां ॿुधायां, इहे हाईली जेके आहिनि टॉक्सिक जेके आहिनि नेचर इन जो इफ्लुएंट हूंदो आहे। इन जो जेको तव्हां जेको ज़हरीलो जेको तव्हां ॾिठो केमिकल वारो जेको ल्यूब ऑयल जेको तव्हां ॾिठो ऑयली वेस्ट उते जेके आहिनि इहे ओपन स्केटेड हो। उन जी वेस्ट जेके आहिनि हेप हेज़र शेप में उते फैक्ट्री जे अंदरि जी हुई। वर्कर्स खे जेके आहिनि पीपीज़ कोन पहिरियल हुया। तव्हांजे जेके आहिनि मीडिया जा दोस्त बि मूंसां उते गॾु हुया जंहिं महिल मां उहा फैक्ट्री जेके आहिनि सील कई आहे। नंबर 1 ते त साईं ग्रास लेवल जी वायोलेशन आहे त इन्वायरमेंट जो हुन वटि अप्रूवल ई कोन्हे का। माना हिकिड़ी फैक्ट्री जेके आहिनि त इन्वायरमेंट जे जेके आहिनि नॉन कंप्लायंस करे पई ऐं हुनजी जेकी रिक्वायर जेके अरेंजमेंट्स आहिनि उन जे बग़ैर हले पई। ट्रीटमेंट प्लांट्स हुन वटि कोन्हे को लॻियल जेके आहिनि। ऐं हुनजो जेको इहो जेको ऑयली वेस्ट आहे उहो डायरेक्टली जेके आहिनि म्यूनिसिपलिटी जी ऐं प्लस इहा साइट जी जेकी ड्रेन आहे उन में जेके आहिनि ड्रेन आउट थिए पियो। ऐं इहे तव्हांखे ख़बर आहे त इहो तमामु जेके आहिनि जेको ट्रांसफार्मर जो जेको ऑयली वेस्ट हूंदो आहे इहो इन जा जेके आहिनि कार्सिनो जेके कंपाउंड्स इन मां रिलीज़ थींदा आहिनि। इहो त ह्यूमन हेल्थ जे लाइ बि ख़तरनाक आहे, पर उते सराउंडिंग जेकी आबादी हूंदी त उहे जेके घर जेके आहिनि उहे बि जेके आहिनि सिवली इन जे जेके आहिनि एमिशन्स सां ऐं इन जे फ्यूम सां जेके आहिनि इफेक्टेड थियनि पिया। तव्हां माहौलियात खाते जे डिप्टी डायरेक्टर मुनीर अब्बासी जी ॻाल्हि ॿोल ॿुधी त उनजो चवणु हो त हिननि फैक्ट्रियुनि में सिर्फ़ु 16 जेके 100 खां मथे कंपनियूं आहिनि उन्हनि में 16 ट्रीटमेंट प्लांट लॻियल आहिनि। उन्हनि खे बि असां जेको ऑब्ज़र्व करे रहिया आहियूं। उन खां अलावा केतिरियूं ई 100 खां मथे फैक्ट्रियूं आहिनि कंपनियूं उन में ट्रीटमेंट प्लांट न आहिनि ऐं ही हरकत में अची विया आहिनि सुप्रीम कोर्ट खां पोइ। पर हिन महिल ताईं जेको ट्रीटमेंट प्लांट में पाणी वञे पियो उहो जीअं जो तीअं वञे पियो ऐं उहो पाणी जेको सो केबी फीडर में किरी रहियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त साइड कोटड़ीअ मां जेका पाणी आहे उहो टीबी अस्पताल वारो पाणी आहे उहो बि केबी फीडर में किरी रहियो आहे ऐं उहो किंजर ढंढ में किरंदो आहे। किंजर ढंढ खां पोइ कराचीअ जा माण्हू जेके आहिनि से उहो पाणी वापराईंदा। उन खां अलावा ठठो ऐं जामशोर ज़िले जा माण्हू पाणी पिया वापराइनि ऐं ॿियनि ज़िलनि जा पाणी हितां वापराइनि था। बहरहाल हीअ सूरत हाल हुई। ऐं हाणे अचो त मिल ओनर जेके आहिनि उन्हनि जा ख़दशा छा आहिनि, उन्हनि जो छा चवणु, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल। साल जो 5 करोड़ रुपया गवर्नमेंट पाकिस्तान खे मां टैक्स ॾींदो आहियां। हिननि मूंखां पहिरीं 20 लाख घुरिया, पोइ 15 लाख, पोइ 10 लाख। 6 महीननि खां वठी बार्गेनिंग कनि पिया। जॾहिं 6 महीने पहिरीं हिननि मूंखे लेटर मोकिलियो पोइ छो अची असांजी फैक्ट्री सील न कई? 6 महीननि खां पोइ छो था अचनि? 6 महीननि खां पोइ तव्हां नथा सम्झी सघो इन ॻाल्हि मां असांजी। माना हिननि असां सां बार्गेनिंग कई आहे, कंटिन्यू बार्गेनिंग हली आहे। जॾहिं असां हिननि खे ना कयो आहे पैसनि लाइ पोइ अची हिननि माना असांजी फैक्ट्री सील करण आया आहिनि। महिरबानी इस्माइल। तव्हांजी नाज़रीन कोटड़ी मां इस्माइल बारी जो वीडियो कॉल ते असांखे जॉइन कयो हो। कोटड़ी जी सूरत हाल पिणु तव्हां ॿुधी, अवाम जा वीचार पिणु तव्हां ॿुधा। इंतिहाई अफ़सोसनाक सूरत हाल आहे। हिन वक़्तु थियणु ईअं घुरिजे जो इन हंगामी सूरत हाल ते सिंध जी सुञाण धुरियुनि खे या कलमकारनि खे अदीबनि खे साम्हूं अचणु घुरिजे ऐं फौरी तौरु स्टैंड वठणु घुरिजे। घुर करणु घुरिजे त अवाम खे घटि में घटि पीअण जे लाइ त साफ़ पाणी मुहैया कयो वञे। बाक़ी सभु शयूं त गैस बिजली असां वटि नापेद थी चुकियूं आहिनि, घटि थी चुकियूं आहिनि, पर हीउ जेको कुदरती फितरती हुस्न आहे पाणी जेको अलाह जे तरफ़ां मुहैया थियल आहे उनखे त घटि में घटि साफ़ रखिजे। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं, पर हिते वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो। वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। कराची जी ॻाल्हि कंदासीं। सिंध जी राजधानी कराची जिते पिणु सिंध जे ॿियनि ज़िलनि वारी साॻी सूरत हाल आहे, छो त कराची पिणु सिंध जो ई हिसो आहे। कराची में पिणु असांखे मेगा सिटी में पिणु इहा सूरत हाल नज़र अचे थी। कराची उहो शहर आहे जिते 2 खां 2.5 करोड़ माण्हू रहनि था, पर कराची में हर हंधि गंदगी जा ढेर, ग़लाज़त ऐं पीअण जे पाणी जो न मिलणु, पीअण जो पाणी महांगो हुजणु ऐं उन खां अलावा जिते जिते पाणी मुहैया थिए थो या पाणी सप्लाई थिए थो उते पिणु इहा सूरत हाल आहे जो गंदो ऐं गटरनि जो ग़लीज़ पाणी उन में शामिल थी माण्हुनि जे घरनि ताईं पहुचे थो, जंहिंजे करे पिणु तमामु घणियूं बीमारियूं फैलजनि थियूं। कराची जे हवाले सां कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी सूरत हाल जे हवाले सां असांखे वीडियो कॉल ते जॉइन कयो आहे कराची मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर बशीर संजराणी। बशीर, कराची में छा सूरत हाल आहे?
जी हिन वक्त असी कराची के इलाके गुलशन इकबाल में बीठा आहियूं। ही कराची मेगा सिटी है। जेकॾहिं पाण कराची की मेगा सिटी की गाल क्यों खास करे अॼु पीअण जे साफ़ पानी ऐं सेवरेज की पाण गाल कंदासूं तो पीअण जो पानी जेको मंछर खां अचे तो पियो वो असांजे कराची शहर के पीअण जो पानी सप्लाई थे तो पियो। पर हिन वक्त हालत ये है तो ही गुलशन इकबाल जो इलाइक़ो है। अड़ा केतरा ही इलाइक़ा आहिनि जेको मिठे पानी की हूँ तो हिते खोट बरकरार है, पर जिन जिन इलाइक़नि में पीअण जो पानी है तो वो वरी साफ़ पानी जो कासो वो न हुजण करे हिते पीअण जो पानी सेवरेज के पानी से गॾिजी वञण करे हितां जा रहवासी केतरनि ही बीमारियुनि में विकोड़जी चुका आहिनि। जॾहिं त सिंध सरकार पारां मेगा प्रोजेक्ट जूं ॻाल्हियूं त कयूं वञनि थियूं, तरक्की जूं ॻाल्हियूं त कयूं वञनि थियूं ऐं हिते उन्हनि इलाइक़नि जे हवाले सां तरक्याती कमनि के हवाले से बजट तो रखी वने थी पई, पर इन इलाइक़नि में खास करे जेके बहरियाड़ी वारा इलाइक़ा हुजन या शहरी इलाइक़ा हुजन उन्हनि में उहे तरक्याती कम न हुअण करे जो कासो हेड़ा ॾींहं ॾिसणा पवन था पिया। ही सेवरेज जो गंदो पानी पीअण जे पानी से मिक्स थे तो। जंहिं हंध ते पाण बीठा आहियूं मुझी कैमरावां खे ॾेखारे सघे थी त ही पीअण जे पानी हिन लाइन हितां वञे थी पई। हीअ पीअण जे पानी जी लाइन जे मथां ही सेवरेज जी लाइन जेका उहा चोक थियण करे पीअण जे पानी इन में मिक्स थी वियो आहे। केतिरियूं बीमारियूं जेके आहिनि उहे पखिड़िजी चुकियूं आहिनि। हितां जे इलाइक़े वासियुनि सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो बि चवणु आहे त ही मॉडल विलेज आहे। चवण में त मॉडल विलेज हुसैन हज़ारा ॻोठ, जुमा ॻोठ, मधु ॻोठ ऐं ॿिया केतिरा ई इलाइक़ा आहिनि उन्हनि में सेवरेज जो गंदो पानी गुज़िरियल केतिरे ई अरसे खां हिते बीठल नज़र अचे थो पियो, जंहिंजे करे हिते केतिरियूं बीमारियूं पखिड़िजी चुकियूं आहिनि। जॾहिं त हिते जेको फैक्ट्रियुनि जो पाण जेकॾहिं सॼे शहर की गाल क्यों ऑल टू ऑल कराची की गाल क्यों तो जेको गंदो जेको सेवरेज जो पानी है वो बजाय समुंड में सही तरीके से छोड़ थे उन जे उबतड़ हिते जो कासो उहा शइ हले पई उहो ही गंदो पानी सेवरेज जो पानी रोडन ते बीहे थो पियो। ऐं उन खां अलावा हिते जेके फैक्ट्रियुनि जो जेको गंदो पानी है जेको फैक्ट्रियुनि जो जेको गंदो पानी है वो बजाय समुंड में छोड़ करण जे उहो भी केतिरे हद ताईं पीअण जे पानी सां वञी मिक्स थे तो पियो, जंहिंजे करे तरह तरह जूं बीमारियूं जेके आहिनि उहे ते पखिड़िजनि पियूं। नाले में त हिते तरक्की जा ख्वाब ॾेखारिया वञनि था पिया। सिंध सरकार पानी जी स्कीमुनि जी ॻाल्हि त करे थी पई, सेवरेज जी ॻाल्हि त करे थी पई, हिते रोड ऐं रस्तनि जी ॻाल्हि त कई वञे थी पई। अरबे रुपयनि जा जेके हिते ठीका ॾिना विया आहिनि जेके गुलशन इकबाल ख़ासि करे जेको हसन स्क्वायर खां पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं त हसन स्क्वायर खां मौसमियात ताईं ऐं सफ़ूरा चौरंगी ताईं, उन खां अलावा तारिक रोड, शेर शाह ऐं उन खां अलावा जेके ॿिया केतिरा इलाइक़ा आहिनि वॾा इलाइक़ा आहिनि उन्हनि इलाइक़नि में ही जेके रोड ऐं रस्तनि जी ॻाल्हि कई वञे थी उन्हनि जे लाइ बजट त रखी वई आहे, पर जेसीं ताईं उनजो स्ट्रक्चर सही न हूंदो, जेसि ताईं उनजो सेवरेज सिस्टम सही न हूंदो, बहितर न हूंदो, तेसीं ताईं उन्हनि रोडनि ऐं रस्तनि जे मथां जेको ख़र्च करणु आहे उहो फज़ूल आहे। पाण जेकॾहिं रोड ऐं रस्तनि जी ॻाल्हि कंदासूं त उन जे भरिसां बि जेके उते सेवरेज जो सिस्टम आहे अञा ताईं मुकमल बहाल न थियो आहे। रोड ऐं रस्तनि जो जेको कमु आहे उहो रोले जो शिकार थी वियो आहे, सुस्त रफ़्तारी जो शिकार थी वियो आहे। गुज़िरियल 2 ॾींहं अॻु सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बि हिननि इलाइक़नि जो दौरो कयो हो, यूनिवर्सिटी रोड जो हुन दौरो कयो हो। उन सां गॾोगॾु हुन केतिरा ई जेके ॿिया इलाइक़ा आहिनि जिथे इहे तरक़ियाती कम हलंदड़ आहिनि उन्हनि इलाइक़नि जो दौरो कयो हुयो ऐं उते सुस्त रफ़्तारी जेका कम जी हुई उन ते बि हुननि ठेकेदारनि खे ऐं आला अमलदारनि खे छंड पटी, पर उन बावजूद अञा ताईं को अहिड़ो खड़तेल न निकितो आहे। पाण हिन वक़्तु सेवरेज जी ॻाल्हि कंदासूं त हिन वक़्तु कराची जे केतिरनि ई शहरी तोड़े बहरियारी वारनि इलाइक़नि में सेवरेज जो जेको पानी आहे उहे मिठे पानी सां मिक्स थिए थो पियो, जंहिंमां सिंध सरकार जी उहा पत इतां वाइकी थिए थी पई। उहे तरक्की जूं ॻाल्हियूं कंदड़ सिंध सरकार जूं जेकॾहिं पाण उहे ॻाल्हियूं कयूं त उहे हिननि इलाइक़नि मां ख़बर पवे थी पई त ही गुलशन इकबाल जा उहे तरक्की याफ़्ता इलाइक़ा आहिनि। हिते उहे माण्हू रहनि था जेके बाशऊर आहिनि, उहे माण्हू रहनि था जेके तालीम याफ़्ता आहिनि, जेके डिफेंस सां पाण जेको सो मुक़ाबिलो करे सघनि था। हिते के झुगियूं न आहिनि, हिते बंगला जेको आहिनि सो हिते ठहियल आहिनि, पर अफ़सोस सिंध सरकार जे नाक़स पॉलिसियुनि सबबु हिते तरक़ियाती कम न हुअण सबबु तक़रीबन कराची जी 50% आबादी जेका आहे उहा मिठे पाणीअ लाइ सिके थी। जेकॾहिं पाणी आहे त उहो सेवरेज जे पाणी सां गॾिजी वञण करे उहे
बेहतर सेहत न होने करे उहे वधिक जेको आहे सो परेशानी में मुब्तला थी वञनि था, तरह तरह जे बीमारियुनि में उहे वकड़जी वञनि था। पाण हितां जे इलाइक़े वासियुनि सां हितां जे शहरनि सां बि पाण ॻाल्हि ॿोल कंदासूं। कुझु इलाइक़े में असीं ॻाल्हि ॿोल कई आहे, कुझु इलाइक़े वासियुनि पाण उन्हनि सां बि ॻाल्हि कंदासूं। अचो त पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू पंहिंजी ज़बानी असांखे छा था ॿुधाइनि। नहीं सर, पहला अफसोस तो ये है कि हमारा वोट जो है ना हमेशा पीपल्स पार्टी का था और आइंदा भी पीपल्स पार्टी का, लेकिन हमारे हुकूमत में ये हाल है तो बहुत अफसोस हो रहा है। ना बच्चे स्कूल जा सकते हैं, ना मस्जिद जा सकते हैं, ना मदरसे जा सकते हैं, लिहाजा हमारे मोहल्ले वाले को बहुत परेशानी है। जैसे भाई ने बात की है, ये सन 2001 में ये रोड बना था, जिस वक्त अली मोहम्मद था, इधर अली मोहम्मद माहौल था, उसने बनाया था। उसके बाद कोई तवज्जो नहीं दी है। यहाँ पे मतलब कटर लेन का और पीने का पानी सारा मिक्स होता है, उस पे पीने के लिए फिर हम लोग मजबूर हो जाते हैं। और रोड का हालात आप खुद देख रहे, हम रोने रोने में तो आंखों में आंसू ख़त्म हो गए। जीअं त गुलशन इकबाल कराची जो जेको मेन इलाइक़ो आहे, कराची जी दिलि सॼो वेंदो आहे, उन में मुख़्तलिफ़ एरियाज़ आहिनि। उन्हनि में जेको आहे पंहिंजो जिते तव्हां बीठा हुसैन हज़ारा ॻोठ, उनजो हशर तव्हां पाण ॾिसो था। पाणी पीअण जे पाणी सां जेको आहे सो सीवरेज जो पाणी जेको मिक्स थो थी वञे, उहो पीअण सां जेको आहे सो मुख़्तलिफ़ माण्हू बीमारियुनि में मुब्तला था थी वञनि। जानवरनि खां बि बदतर ज़िंदगी गुज़ारनि पिया, पर जेको आहे सो आला हुक्मराननि जे कननि ते हिन वक़्त ताईं का बि जूं न चुरी आहे। अदा वॾी परेशानी आहे, असांखे सम्झ में कान थी ॻाल्हि अचे। तव्हांजे कैमरे जी अखियुनि सां ॾिठो हूंदो, तव्हां बि पाण गटर लेन जो पाणी असांजे पीअण जे पाणी सां मिक्स थो वञे, उहो ई असांजा नंढा ॿार पीअनि था। ऐं असां अस्पतालनि में वञूं था, असांखे ख़बर ई कोन थी पए त कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं अची वियूं आहिनि। ऐं ॾाढो असां परेशान आहियूं। उहो गटर सिस्टम लॻो पियो असांजो ॻोठ जेको आहे, सिंध सरकार दावाऊं त करे, पर उहो असांखे नज़र नथो अचे। अलाए किथे थी करे पई, अलाए किथां था कमकार करनि पिया, असांखे नज़र कोन थो अचे। असांजो इलाइक़ो त इहो साल जा 12 महीना असां ॿाहूं ॿधे, असां हीअ तव्हांजे कैमरे जा ॿाहूं ॿधूं था, मिनतूं कयूं था त असांजे अची असांजो को नज़रसानी करनि ऐं असांजे हालनि ते को रहम कनि। और इसमें हमारे जो सीवरेज का मसला है या पानी का मसला है, ये दोनों आपस में, ये सीवरेज और पानी का मसला मिल चुका है। तो यही गंदा पानी हम लोग इस्तेमाल कर रहे हैं घरों के अंदर। खुदारा इस गोड भी आप लोग जो है ना तवज्जो दी जाए कि हमारी रोड और हमारी जो है ये लाइन जो है ना सीवरेज का लाइन सही हो जाए। सीवरेज ऐं पाणी जो जेके लाइनियूं आहिनि उहो कठे थी वियो आहे। पाणी हे सालनि खां वठी गंदो पाणी हुन सां मिक्स हले थो। वाह, ॿार बीमार आहिनि, रोज़ रोज़ बीमार आहिनि, तरह तरह जी बीमार आहिनि। घेरो कयो थियो आहे, रस्ते जी हालत इहा आहे, स्कूल जी हालत इहा तव्हां पाण ॾिसो था। अचण वञण लाइ वॾी परेशानी आहे। मेगा सिटी आहे कराची, उनजी इहा हालत आहे। ॻाल्हि इहा आहे त असां तमामु इलाइक़े वारा माण्हू परेशान आहियूं। नंढा ॿार वॾा सभु, को जेको आहे सो महफ़ूज़ न आहे। डेंगी मच्छर जो, चिकन जेको आहे सो नाले सां मच्छर आहे, उनजो जेको आहे सो अटैक आहे हिते। ऐं पाणी जेको आहे सो गंदो, जेको सीवरेज जो पाणी आहे, उहो जेको आहे सो मिठे पाणी सां मिली वियो आहे। त हिन इलाइक़े जी तमामु बुरी सूरत हाल आहे। तमामु वॾा नुमाइंदा आया हिते, हर पार्टी जा, कंहिं बि हिते कमु न करायो। असांजो ॻोठ लावारिस बनियल आहे। इन में जेको आहे असां मेगा सिटी कराची जहिड़े शहर में, इंटरनेशनल शहर में रहण जे बावजूद बि असां हिते यतीम आहियूं। इन करे जो नुमाइंदा अॻियां जेको आहे सो अरबें रुपए जा फंड वठी था वञनि, पर असां जेको आहे सो हिते ईअं था लॻे त जेको आहे सो यतीम ऐं सिंध जी जेको आहे सो नुमाइंदगी कंदड़ ई ॻोठ जेको गुलदस्तो आहे, जंहिंमें हर तबके जा माण्हू रहनि था, उन्हनि खे लावारिस सम्झो थो वञे। सर, आप गुलशन इकबाल में खड़े हैं तो मैं तो ये समझता हूँ गुलशन इकबाल कहीं से नज़र ही नहीं आ रहा, ठीक है ना। ये गुलशन इकबाल, ये नाम का गुलशन इकबाल है। यकीन जानिएगा इतनी पार्टियां हैं यहाँ, उसके बावजूद आज तक इस मोहल्ले के अंदर कोई 1 रुपये का काम नहीं हुआ, क्योंकि हम लोग लावारिस है। हमारा कोई कहने वाला नहीं है, सुनने वाला नहीं है, तो हम लोग किसके पास जाएँ। आखिरकार ये होगा कल को जाकर हम रोड बंद करेंगे, फिर उसके बाद गवर्नमेंट जागेगी, उसके बाद गवर्नमेंट उठेगी। सीवरेज का गंदा पानी यहाँ, आप यकीन जानिए घर के अंदर टंकियों के अंदर सीवरेज का गंदा पानी पड़ा हुआ है। हम किस जगह पे जाएं, किसके सामने जाके रोएं यार। अपने कोई तो हो अपने इस मोहल्ले का वारी वारस। क्या इस तरीके से जिंदगी गुजरती है। हैवान में फिर इंसान में कोई फर्क ही नहीं है। हम लोग तो जानवर हैं यार, ऐसे नहीं होता अपना। तो कम अज़ कम खुदा के वास्ते अपना यह कि गवर्नमेंट को चाहिए, अल्लाह के वास्ते मैं कहता हूँ, अपना सिंध गवर्नमेंट को कहता हूँ, पीपल्स पार्टी की गवर्नमेंट को कहता हूँ कि कम अज़ कम अपने को यहाँ काम करें यार, खुदा के वास्ते। जी ही गुलशन इकबाल जो शहरी वसंदियूं आहिनि, जंहिंमें हुसैन हज़ारा ॻोठ, मॉडल विलेज, जुमा ॻोठ, मधु ॻोठ आहिनि।
हिते तक़रीबन हज़ारे माण्हू हिते जेके आहिनि उहे आबाद आहिनि, पर हिते बुनियादी सहूलियतुनि सां गॾु जेको सेवरेज जो पाणी आहे उहो पीअण जे पाणी सां मिक्स थी वञण करे तरह तरह जूं बीमारियूं जेके आहिनि उहे पखिड़िजी चुकियूं आहिनि। ऐं हिते मेगा प्रोजेक्ट जी ॻाल्हि त कई वञे थी पई, पर हिननि इलाइक़नि में अहिड़ा केतिरा ई इलाइक़ा आहिनि कराचीअ जा, ही त सिर्फ़ु 4 शहरी आबादियूं आहिनि, पर कराची तक़रीबन अधु कराची जेका आहे अॼु बि उहा पीअण जे पाणी खां महरूम आहे। जेकॾहिं आहे त उन्हनि जो हशर अहिड़ो ई आहे जेको हिननि आबादियुनि जहिड़ो आहे। जॾहिं त हिन वक़्तु वाटर जे हवाले सां हिकिड़ी कमीशन बि जोड़ी वई आहे, उन कमीशन में बि जेको आहे सो अदालत में हुनजो केस हलंदो आहे। सिंध सरकार केतिरे हद ताईं हिते सेवरेज कराची जे सेवरेज ऐं पीअण जे पाणीअ लाइ पंहिंजो कमु कयो आहे, वाटर बोर्ड केतिरे हद ताईं काराइतो कमु कयो आहे, उहो शायदि अॼोकी हिन जेको आहे सो अवाम खे नज़र ईंदो ई हूंदो। हितां जा जेके शहरी आहिनि उहे सिंध सरकार खां मुतालबो कनि था त पहिरीं तरजीह बुनियादनि ते हिननि इलाइक़नि में रोड ऐं रस्तनि खां पहिरीं सेवरेज जो कमु मुकमल कयो वञे, मिठे पीअण जे पाणी जो कमु मुकमल कयो वञे, उन खां पोइ रोड ऐं रस्ता ठाहिराया वञनि त जीअं हितां जा इलाइक़ेवासी पंहिंजी ज़िंदगी बहितर गुज़ारे सघनि। न सिर्फ़ु हितां जा इलाइक़ेवासी, पूरी कराची जा जेके शहरी आहिनि उहे पंहिंजनि इलाइक़नि में पंहिंजी ज़िंदगी बहितर नमूने सां गुज़ारे सघनि। नाज़रीन, माण्हुनि जा वीचार तव्हां ॿुधा। असां वटि गुज़िरियल केतिरनि सालनि खां पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे ऐं इहो को अॼु जी करप्शन कोन्हे। इहे बेइंतहा करप्शन ई पंहिंजा नवाज़ी वारो जेको रिवाजु आहे उहो केतिरनि ॾहाकनि खां हलंदो अथो अचे, पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त इन में सुधारे आणण जी या इनखे बहितर करण जी, इनखे रोकण जी का कोशिश कॾहिं बि न कई वई, जंहिंजा नतीजा इहे आहिनि त असांजा दरिया हाणे गटरनि जो ॾेख ॾियणु लॻा आहिनि। उनजे पाणी मां बदबू ऐं केतिरियूं बीमारियूं फैलिजनि थियूं जेके केतिरनि माण्हुनि जूं हयातियूं ॻीही चुकियूं आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेकी मुख़्तलिफ़ इदारा जिन जी ज़िमेदारी आहे उहे पंहिंजो कमु छो नथा कनि, उन्हनि खां पुछाणो छो नथो कयो वञे, चेक एंड बैलेंस छो कोन्हे, मॉनिटरिंग छो कोन्हे, ऐं इन सिस्टम खे, इन रिवाज खे ख़तमु करणो पवंदो त रियासत उहे बुनियादी शयूं त घटि में घटि अवाम खे फ़राहम करे, अवाम खे रोज़गार, बिजली, पीअण जो साफ़ पाणी उन्हनि खे मुहैया थियणु घुरिजे। दुनिया जे सुधरियल मुल्कनि में ॾिठो वञे त फितरत सां बेइंतहा प्यार कयो वञे थो, इन्हनि खे महफ़ूज़ रखण लाइ, साफ़ सुथरो रखण लाइ वॾे पैमाने ते प्लानिंग कई वञे थी। पर असां वटि सूरत-हाल इन जे उबतड़ आहे। माण्हुनि जी बुनियादी ज़रूरतूं उन्हनि खे फ़राहम करणु त चयो, पर जेके माण्हू क़ुदरत जे तरफ़ां हिकिड़ा वसीला आहिनि उन्हनि खे पिणु गंद किचिरो विझी करे ख़राबु कयो वञे थो। अॼोके प्रोग्राम खे इते ई ख़तमु कंदासीं। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।